हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जंगल खां गुज़री रहिया हुआ त एतिरी देर में हिकु शींहुं जीअं ई पाण जी खुशबू खे महसूस कयो त डुकंदो वञी पाण जे वेझो वञे थो। पाण जे कदमनि में सिर रखे पंहिंजी ज़बान में चवे थो, हे अल्लाह जा नबी, मां तव्हांजी ज़ियारत जे लाइ आयो आहियां। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम शींहं जे मथे ते हथ रखियो ऐं दुआ फरमाई। वरी उहो शींहुं चवण लॻो, हे अल्लाह जा नबी, अगरि तव्हांजी इजाज़त हुजे त मां हिकु सवाल कयां। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम मुस्कुराए फरमायो, हा पुछ, छा पुछणु चाहीं थो? शींहुं पंहिंजी ज़बान में चवण लॻो, मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त अल्लाह असांजे रिज़्क़ जे लाइ जानवरनि जे गोश्त खे छो चूंडियो आहे। असां शिकार कयूं था ऐं जानवरनि खे कचो खाई वञूं था, उन में कुदरत जो कहिड़ो राज़ आहे? बसि जीअं ई इहो शींहुं पुछियो त पाण फरमायो, ए शींहुं, ॾिस, अल्लाह हिन पूरी काइनात खे काइनात सां जोड़े रखियो आहे ऐं ज़मीन जी मख़लूक़ात खे मख़लूक़ात जे लाइ राहे हमवार करण ते मातहत कयो आहे। ॾिस, अगरि हिन जंगल में नांग न हुजे हा त हवा में एतिरी बीमारियूं हुजनि हा जो जानदारनि जो रहणु ॾुखियो थी वञे हा। अगरि सिज जी गर्मी न हुजे हा त ज़मीन ते सीउ जी वजह सां मख़लूक़ात जो रहणु मुश्किल थी वञे हा ऐं मींहं जे वसण सां मुख़्तलिफ़ जॻहनि ते वण ऐं सावक थियणु मुमकिन न हुजे हा। उअं ई जंगल में जंगली जानवर न हुजनि हा त सावा पन खाइण वारी मख़लूक़ात एॾी तेज़ी सां पंहिंजी नस्ल खे वधाए हा त ज़मीन ते सभु पन खाई वञनि हा ऐं उन जंगल में को बि साओ पन बाक़ी न रहिजे हा। अल्लाह तुंहिंजे रिज़्क़ खे जानवरनि जो गोश्त उन जे लाइ रखियो त जीअं तूं पंहिंजे रिज़्क़ खे हासिल करण सां गॾोगॾु हिन कुदरत जी हिफ़ाज़त बि कंदो रहो। पर यादि रखिजे, रिज़्क़ ओतिरो ई खाइजे जेतिरो तुंहिंजे पेट खे ज़रूरत आहे। अल्लाह हिन ज़मीन खे तमामु मख़लूक़ात जे लाइ नेमत रखियो आहे त जीअं हर ख़ल्क़त ॿी ख़ल्क़त सां गॾु हिन कुदरत खे हलाए सघे। पर अफ़सोस त इहो आहे त इंसान ज़ख़ीरा कंदो आहे ऐं उन ज़ख़ीरा करण जी वजह सां उहे हिक ॿिए जे हक़ खाई वञनि था ऐं को अमीर थी वेंदो आहे, एतिरी दौलत ज़ख़ीरा करे छॾींदो आहे जो उन जे खाइण पीअण खां तमामु घणी हूंदी आहे ऐं उहो हिन जो रखवालो थी करे पूरी ज़िंदगी उन जी हिफ़ाज़त कंदो रहंदो आहे। ऐं को एतिरो ग़रीब थी वेंदो आहे जो ॿिनि वक़्तनि जी मानी जे लाइ बि परेशान हूंदो आहे।